नासिना वाक़िया कंदासीं पर वाकिल विधो पसंदि जे परणिए लाइ निकितल नारी जे प्लान में नौजवान जी धुर 4 औरतुनि खे अगवा करे वरितो आहे। तफ़सील मालूम कथा एहसान भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। एहसान कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुलु पनवाकिल वेझो प्रेमी जोड़ो घरां निकिरी वियो आहे। पलान में नौजवान जी धुर जूं 4 औरतूं जेको आहे सो अगवा कयूं वयूं आहिनि। वाक़े वारे हंधि पुलिस जा अटाला तलब कया विया आहिनि। मां ॿुधाईंदो वञा पनवाकिल भरिसां मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ कोठो मां शादीशुदा नारी खैराम महर मुबैना तौर नौजवान सिद्दीक बार सां गॾु घरां निकिरी वई, जंहिं बाद ॿिन्ही धुरनि में छिकताण तेज़ थी वई आहे। ज़रियनि मूजिबि नारी जे घरां निकिरी वञण बाद पलांद तौर ॻोठ थमी मां नौजवान जी धुर सां वास्तो रखंदड़ 4 औरतुनि खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। अगवा थियल औरतुनि में मुसम्मात दातल, माई उलझवाई, माई काइमा ऐं साहिबा महर शामिल आहिनि। वारसत इल्ज़ाम हयो आहे त अकबर महर ऐं साणस गॾु ॿिया हथियारबंद घर में घिरी औरतुनि खे खंभे खणी विया आहिनि। जॾहिं त पुलिस हिन महिल ताईं वाक़े वारे हंधि जेको आहे सो पहुची वई आहे ऐं कोशिशि करे पई त जेको आहे मामिलो लहे ॿेटी थी वञे। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾेखा प्रकटिजी वियो आहे। जॾहिं त पनवाकिल सिटी थाणे जो SHO अब्दुल शकूर लाखो सब डिवीज़न पुलिस साण करे पुलिस जा अटाला गॾु करे उते वाक़े वारे हंधि पहुतो आहे। वाज़े रहे त इन खां अॻु मुबारकपुर जेको पुलिस आहे 4 औरतुनि जी अगवा वारे वाक़े जी तर्दीद कई हुई, जॾहिं त हाणे मामिलो वधीक ॻमती जोड़ो थी वियो आहे। जी एहसान भट्टी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।